ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद करे बाबा खे मन जी ॻाल्हियूं थी ॿुधायां। हाणे मां मन जी सभु ॻाल्हियूं बाबा खे ॿुधाए मन सां हिकदमि हल्को थी वई आहियां। हाणे बाबा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठी मीठी बच्चे, हिन समय हिन सारी सृष्टि ते कंहिंजो राज्य थो हले? रावण जो, विकारनि जो राज्य थो हले। हाणे हिन रावण जे राज्य खां केरु छुड़ाए सघंदो? शास्त्रनि में त माण्हू भक्ति में चवंदा आहिनि रावण खे राम मारे। राम वो त्रेता वारो राम ॾेखारींदा आहिनि, लेकिन उहो त्रेता वारो राम रावण खां तव्हांखे छुड़ाए न सघंदो, छो जो उहो त ख़ुदि ई हिन समय पुनर्जन्म वठी वठी करे हाणे ख़ुदि ई विकारी पतित थी वियो। तॾहिं त हिन समय देवी देवताउनि खे बि कारो था पूजूं। हाणे हिन रावण अर्थात विकार बुराइनि खां केरु असांखे विजय प्राप्त करे सघंदो आहे? परमात्मा राम। बाबा चए थो कि मां आहियां राम, मां राम तव्हांखे हिन रावण ते जीत पाराए सघंदो। मां राम हिन पूरी दुनिया मां रावण खे भॼाए सघंदो। पूरी दुनिया रावण खां मुक्त थी वेंदी हाणे मुंहिंजी शक्ति सां। लेकिन मां तव्हांखे रावण ते विजय प्राप्त कराइण लाइ तव्हांखे कोई ईअं नथो चवां कि तव्हां कोई शस्त्र आदि हथियार आदि खणो, मारा रावण खे मारो, छो जो रावण कोई ॾिखाए में थोड़ी थो ॾे। रावण अर्थात विकार ॾिखाए में ॾींदा आहिनि न। कॾहिं मनुष्य में काम क्रोध लोभ मोह अहंकार जी प्रवेशता थींदी आहे, उन मनुष्य खे बि न पतो लॻंदो आहे। चईंदो आहे मां त असां त शांति सां वेठा हुआसीं, ॻाल्हायूं पिया, अलाए कीअं मूंखे क्रोध अची वियो, अलाए किथां क्रोध आयो। त किथां आयो? क्रोध बि विकार रावण जो हिकु भूत आहे न। त इहे भूत विकार रूपी भूत ॾिखाए में नथा ॾियनि, लेकिन हिन समय पूरी दुनिया में इहे विकार बुराइयूं आहिनि। कॾहिं माण्हुनि खे लोभ थो अची वञे, पतो नथो लॻे। चऊं था न पाण, कॾहिं माण्हुनि खे कॾहिं माण्हुनि में विकार काम विकार जी प्रवेशता थी वञे, एॾा गंदा कम था करनि, पतो नथो लॻे। कॾहिं माण्हुनि में हिक ॿिए जे मथां ईर्ष्या नफ़रत घृणा अचे थी। हाणे एॾा सुठा संबंध हुया, हाणे ॾिसो त अलाए नफ़रत था करनि, हिक ॿिए जी शक्ल ॾिसण लाइ तयार न आहिनि। त इहे सभु विकार बुराइयूं नज़र नथी अचनि, लेकिन हवा में आहिनि। जीअं अॼुकल्ह माण्हू चवनि था न हीअ बीमारी हवा खां फैले थी, सांस खां फैले थी। हवा में जर्म्स आहिनि, चवनि था कीटाणु आहिनि हिन बीमारी जा। हूअं ई हिन दुनिया में ये रावण रूपी भूत विकारनि जा बुराइनि जा कीटाणु दुनिया में फैलियल आहे। हाणे अहिड़ा कीटाणु जेके केर बि पहचाने बि नथो सघे। भई अहिड़े कीटाणुनि जी काम क्रोध लोभ मोह अहंकार जेका कीटाणु दुनिया में फैलियल आहिनि हवा में, त उन्हनि खे त साइंटिस्ट बि नथा जांच करे सघनि। उहो बि हिन खां हारियल आहे। भले माण्हू कहिड़ी बि बीमारी जी दवाई कढी सघंदो आहे, लेकिन हिन विकारनि सां कीअं जीत पायूं त कीअं मनुष्य आत्मा जे अंदरि प्रवेश न करनि, छो जो इहे आत्मा में प्रवेश कंदा आहिनि न, शरीर में न प्रवेश कंदा आहिनि। आत्मा हिन विकारनि सां हारजी वेंदी आहे। तॾहिं त चई न पाप आत्मा पुण्य आत्मा, जेका बुरा कर्म कंदी आहे, ईअं थोड़ी चईंदा आहिनि। बल शरीर सां माण्हू विकार करनि था, काम क्रोध लोभ मोह अहंकार शरीर सां ई त थींदो आहे। लेकिन असां छा चईंदा आहियूं कि पाप आत्मा आहे, ये पुण्य आत्मा आहे, जेका माण्हू विकारनि खां परे आहिनि, स्पेशली काम विकार खां उनखे माण्हू पेर था पवनि उन्हनि जा, उन्हनि जे अॻियां सर था झुकाइनि कि तव्हां त हिन भूत ते विजय प्राप्त कई, तव्हां त भॻवानु आहियो।
लेकिन बाक़ी विकार त आहिनि न उन्हनि में। लोभ मोह अहंकार त सभिनि में आहे। अॼुकल्ह वॾा वॾा गुरु संत सन्यासिन में अहंकार त हूंदो ई आहे, मां वॾो इहे त आहे ई सही। लोभ बि आहे सही, धन त वठनि ई था न अॼुकल्ह, लोभ बि आहे। इहे विकार, काम विकार खे माण्हू जीते थो त माण्हू हुन जा पेर था पवनि, संत महात्मा था चवनि। लेकिन बाबा चए थो संकल्प त ईंदा हूंदा न, भले वो कर्मेंद्रिय सां नथा करनि, हुननि जी मन में सम्झ त आहे, लेकिन परमात्मा हाणे असांखे अहिड़ी शक्ति थो ॾे कि असांजी आत्मा छा इहा पूरी दुनिया हिन विकारी रूपी कीटाणु भूतनि सां मुक्त थी वेंदी। हिकु परमात्मा में ही शक्ति आहे जो आत्माउनि खे ॾींदो आहे। जॾहिं असां स्वयं खे आत्मा सम्झी करे हुन परमात्मा खे यादि कंदासीं न, त आत्मा में शक्ति भरजंदी आहे, ताकी हीअ विकार बुराई रूपी जेका बि कीटाणु आहिनि दुनिया में, जेके बाबा भूत चईंदो आहे, भूत चओ कीटाणु चओ, हिन कीटाणुनि जे कारण ई त असां बीमार थिया आहियूं न। भई आत्मा पहिरियों बीमार थींदी आहे, आत्मा पहिरियों हिन विकारनि जे वश थींदी आहे, तॾहिं त शरीर बि बीमार थींदो आहे। ॾिसो कोई बि बीमारी थिए थी त चऊं था न, डॉक्टर पुछंदो आहे कि तव्हां सोचंदा आहियो, कुझु सोचण जी बीमारी अथव, तव्हांखे कुझु सोचंदा रहंदा आहियो, कुझु टेंशन अथव, कुझु घर में अहिड़ी ॻाल्हि अथव, छो जे असांजे सोचण सां शरीर बीमार थो थिए। त सोचंदो आहे आत्मा में मन, विकार बि आत्मा में आहिनि, त सोचण जी बीमारी बि आत्मा में आहे। त अहिड़े सोचण, विकार, दुख, शांति सां आत्मा हाणे फसी वई आहे, जीअं त जेल में फसियल आहे। हिकु सीता रावण जी जेल में न हुई, हिन समय सभी मनुष्य आत्मा रावण अर्थात बुराई, विकार, दुख, भ्रष्टाचार जी जेल में वेठो आहे। ऐं हिन सां केर बि हुनखे छुड़ाए न सघंदो आहे सिवाय परमात्मा जे। त बाबा चए थो हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो, स्वयं खे आत्मा सम्झी करे, त तव्हांजी आत्मा हिन विकारनि सां बचियल उहे रहंदी। मां आत्मा हिन विकारनि सां बची वेंदमि। त तव्हां जेतिरो जेतिरो बाबा खे पक्की दिलि सां यादि कंदव, ॿियो कुझु बि न, सिर्फ़ु बाबा खे यादि कंदव, ओतिरो तव्हांजे घर में बि इहे विकार प्रवेश न थी सघंदा आहिनि। घर में भी ये विकार रूपी बुराइयों रूपी कीटाणु प्रवेश न थी सकता है। अॼु घर में कलेश थी वियो, अॼु घर में दुख थी वियो, अॼु घर में ईअं ॻाल्हि थी वई, अॼु असांजे घर में ॾाढी ख़ुशी जहिड़ो माहौल आहे। त इहा हवा में ही इहा ख़ुशी जा सुख, शांति, दुख, विकार, इहे सभु हवा में ही आहे। असांजे सोचण सां असांजे घर जो माहौल सुठो थींदो। असां आत्मा जो अगरि कुझु उल्टो सुठो सोचंदासीं, कमज़ोर थींदासीं, मन कमज़ोर थी वियो त घर में दुख शांति। ऐं इहे विकार बुराई न पहिरियों असांजे मन खे अटैक कंदा आहिनि। जीअं अलॻि अलॻि कीटाणु आहिनि बीमारियुनि जा, उहे शरीर जे अलॻि अलॻि अंग ते पहिरियों अटैक कंदा आहिनि, पोइ पूरे शरीर में फैलंदा आहिनि। ईअं ई इहे विकार बुराइयूं कीअं काथे अटैक कंदा आहिनि, पहिरियों मन खे। पहिरियों मन में अहिड़ा संकल्प ईंदा, काम जा, क्रोध जा, लोभ जा, मोह जा, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, चाहे कूड़ पाप हुजे, जेका बि भ्रष्टाचारी, जेका बि ख़्यालात आहे न, पहिरियों मन में ईंदा आहिनि। पोइ मन में अगरि असां मन खे कंट्रोल करे छॾियो न, सम्झो तव्हांखे अचे थो कि मुंहिंजे नथो चयो मञे, हाणे मां हिनखे मारदमि, लेकिन मां मन में संकल्प आयो, मन में ही मूंखे विकार पहिरियों एंट्री थींदो आहे, त मां पंहिंजे मन खे सम्झायो कि आत्मा मन खे सम्झे, न तूं मार न, इहो मञंदो, थोरो शांत रहो, थोरो शांति सां हिन जे लाइ सुठो सोच, परमात्मा खे यादि कर, त हिन जी आत्मा पंहिंजे पाण ई मञंदी। लेकिन अगरि मूं में परमात्मा जे मथां विश्वास हूंदो, परमात्मा जी शक्ति मां घड़ी घड़ी हुनखे यादि करे पंहिंजे अंदरि धारण करे रखंदमि, तॾहिं त मां शांत थी सघंदमि न। उन समय मां चवां
कि न मां त सोचियो पर मूं में शांति जी शक्ति आई न, त मां मारियो, मां मूंखे वापसि क्रोध हाराए छॾी। हाणे तव्हांखे सर दर्द आहे, कोई बि बीमारी आहे, त दवा वठंदव, उहो असर कंदी कंदी न, तॾहिं त ठीकु थींदो न। त परमात्मा बि असांखे हिकु दवाई ॾे थो न। कहिड़ी दवाई थो ॾे? मन मना भव। ये दवाई भी आहे, इंजेक्शन भी आहे, ये सभिनि बीमारियुनि जो इलाज आहे। मन मना भव स्थितीअ सां स्वयं खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा न, त हिन सां तव्हांजी आत्मा बि स्वस्थ शक्तिशाली थींदी वेंदी, त हुन सां तव्हांजो शरीर बि शक्तिशाली थी वेंदो। छो जो यदि आत्मा शक्तिशाली थी वेंदी आहे, आत्मा जे मन में सुठा वीचार आहिनि, हुनजी बुद्धि ठीक रीति कम थी करे, हुनजा कर्मेंद्रिय ठीक रीति कम था करनि, त ऑटोमेटिकली हुनजो शरीर तंदुरुस्त रहंदो न। त बाबा हाणे शरीरनि खे जेकी बीमारी थी थिए, आत्मा जेकी विकारी बुराई पाप आत्मा थी वई आहे, हुनजो सहज उपाय तो ॿुधाए बिना ख़र्च। अॼु माण्हू खे कोई बीमारी थी थिए त केॾो ख़र्चो थो थिए। नंढनि जेका ग़रीब हूंदा आहिनि उन्हनि खे उहा ई बीमारी थिए त हुनजो घटि पैसे में बि इलाज थींदो आहे, लेकिन उहा ई बीमारी वॾे खे थिए त उहो वॾा वॾा डॉक्टर, वॾा वॾा दवायूं केॾो ख़र्च कंदा आहिनि। ऐं बाबा हाणे असांखे सर्व बीमारियुनि जो इलाज एॾो सहज रीति, उहो बि घर वेठे कुझु बि कर्म कंदे हुए बि असां पंहिंजी आत्मा और शरीर जो ट्रीटमेंट करे सघंदा आहियूं। आत्मा भी शक्तिशाली थी वेंदी परमात्मा खे यादि करे, त ऑटोमेटिकली असांजो शरीर भी शक्तिशाली थी वेंदो। त बाबा चए थो इहो अगरि मन मना भव जी दवाई अगरि तव्हां सॼो ॾींहुं खाईंदा रहंदव, सॼो ॾींहुं मूंखे यादि कंदा रहंदव, त अॻियां 21 जन्मनि ताईं तव्हां कॾहिं बि तव्हांखे तव्हांजे शरीर खे कोई रोग न थींदो। तव्हां में त छा, तव्हां जेकी दुनिया में वेंदव न स्वर्ग में, हुन दुनिया में माण्हुनि खे इहो ई न पतो हूंदो आहे कि विकार थींदा छा आहिनि। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष थींदो छा, इहो ई पतो न हुजे। सन्यासियुनि गुरुनि खे त पतो हूंदो आहे न भई विकार छा थींदा आहिनि, लेकिन परमात्मा त असांखे एॾी शक्ति थो ॾे, चए थो अगरि मूंखे तव्हां सॼो ॾींहुं पाण सां गॾु रखंदव त मां तव्हां में एतिरियूं शक्तियूं गुण ऐं सम्झ भरे छॾंदमि कि तव्हां सत्य की दुनिया में जॾहिं वेंदव त तव्हांजी दुनिया में कंहिंखे बि ऐं न ई हुन दुनिया में कोई विकार अची बि सघंदो आहे। जीअं कोई वॾो माण्हू हूंदो आहे त हुननि जी हायर सिक्योरिटी थींदी आहे न, भई कोई बि ग़लति माण्हू उते अख बि न मतिलबु अखियुनि सां ॾिसी बि न सघंदो आहे, सोचण त दूर ॾिसी बि न सघंदो आहे कि मां होॾे वञा। त बाबा चए थो अहिड़ी स्वर्ग जहिड़ी दुनिया जिते कंहिंजो राज्य हूंदो? परमात्मा राम जो राज्य। परमात्मा राम जे राज्य में मनुष्य आत्मा विकारनि खां बि अज्ञान हूंदी आहे, उन्हनि खे कुझु पतो ई न हूंदो आहे कि इहे सभु थींदो छा आहे। अहिड़ी दुनिया में परमात्मा असांखे वठी वञण लाइ इहे सभु शिक्षायूं थो ॾे, लेकिन इहे शिक्षायूं असां स्वयं में धारण कीअं करे सघंदासीं, कीअं असां एतिरी शक्तिशाली आत्मा ठही सघंदासीं जॾहिं असां हुनखे यादि कंदासीं। छो जे दुनिया में माण्हू चवंदा आहिनि इहे त ज्ञान सभु जॻह ईअं ई था चवनि, क्रोध न करो, लोभ न करो, मोह न करो, विकारनि खे छॾो, बुराइनि खे, लेकिन आत्मा में शक्ति केरु भरंदो? परमात्मा। त बसि तव्हांखे दुनिया में कोई बि सुठा सुठा ज्ञान थो ॾे, सम्झ थो ॾे, लेकिन आत्मा खे उहो धारण करण जी शक्ति केरु ॾींदो आहे? आत्मा जो पीउ परमात्मा। इन बुराइनि सां मुक्त थियण जे लाइ हिकु परमात्मा ई तव्हांजो मददगार ठही सघंदो आहे। ॿुधाइण वारा भर दुनिया में ॾाढा आहिनि, लेकिन उहो ॻाल्हि करण जी शक्ति मुंहिंजे आत्मा में परमात्मा मुंहिंजो पीउ ई भरे सघंदो आहे। छो जे सभु मनुष्य आत्मायूं आहिनि न, दुनिया में जेतिरा बि माण्हू आहिनि सभिनि जी शरीरनि में आत्मा आहे। त मां बि आत्मा आहियां, उहो बि आत्मा आहियां, बसि हुनखे सुठो उहो गृहस्थी में न आहे, उहो सुठो ज्ञान ॾे थो,
लेकिन मुंहिंजी आत्मा खे भले वो सुठो ज्ञान ॾे तो मुंहिंजो वॾो भाउ ठही करे, लेकिन मुंहिंजी आत्मा में शक्ति केरु भरे सघंदो आहे उहो सुठी ॻाल्हियुनि खे कर्मनि में लाइण लाइ? मुंहिंजो पीउ परमात्मा। भले उहो आत्मा बि कंहिंजो ॿारु आहे, परमात्मा जो ॿारु आहे, मां बि परमात्मा जो ॿारु आहियां। त जीअं त उहो मुंहिंजो वॾो भाउ थिए, जेका बि तव्हांखे संत सन्यासी जेका बि तव्हांखे सत्संग ॿुधाइनि था, उहे शरीर जे नाते भले तव्हांजा गुरू आहिनि, जो बि आहिनि वॾा आहिनि, लेकिन आत्मा जे नाते जीअं त उन्हनि में ज्ञान ज्यादा अथनि त उहो मुंहिंजो वॾो भाउ थी सघंदो आहे, लेकिन उहो मुंहिंजे लाइ भॻवानु न, मुंहिंजो पीउ न थी सघंदो आहे। पीउ त केरु आहे? उनजो बि पीउ परमात्मा, त मुंहिंजो बि पीउ परमात्मा। बाबा चए थो अञा ताईं त तव्हांखे हिननि वॾनि भाउरनि दुनिया में थोरो थोरो माण्हुनि जो दुख दूर कंदा हुया, कुझु न कुझु ॿुधाए करे, लेकिन हाणे कहिड़ो समय आहे? आत्माउनि जो परमात्मा सां मिलन मनाइण जो समय आहे। हाणे डायरेक्ट परमात्मा बाप सां मिलण आयो आहे। शू जी आत्माऊं ॾाढे समय खां परमात्मा खे यादि पई करनि। हाणे जेका बाबा चईंदा आहिनि पहिरियों त चलो सन्यासी वग़ैरह इहे सभु जंगलनि में रहंदा हुया न, भई तप कंदा हुया, त हिननि जे ज़रिए तव्हांखे शक्ति मिलंदी हुई, हिननि जो बि पार्ट हुयो। लेकिन हाणे त इहे ख़ुदि बि दुनिया में अची विया आहिनि, शादियूं था कराइनि, घरनि जे फंक्शननि में था वञनि, घरनि में था वञनि, ख़ुदि जो घरु ठाहे वेठा आहिनि। जीअं त हिननि जी बि हिकु अलॻि गृहस्थी थी वई आहे, त इहे मूंखे हुन रीति यादि नथा करे सघनि, त मां तव्हांखे शक्ति कीअं ॾियां? तव्हां त दुखी थी विया आहियो न, त तव्हां बि दुखी आहिया, उहो बि तप नथा करनि, एॾो गृहस्थी ठाहे वेठा आहिनि। त इन करे हाणे मां स्वयं ई हिन धरती ते आहियां। हाणे चवां थो की घर गृहस्थ में भल तव्हां रहो, लेकिन स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में पंहिंजे पीउ जे संबंध सां यादि करो। हाणे मां न तव्हांजो कृष्ण आहियां, न सीता आहियां, न त्रेता वारो राम आहियां, न तव्हांजे गुरू जे रूप में मूंखे यादि करो, न के पेड़ पौधे पुस्तकनि मालाउनि जे रूप में मूंखे यादि न करो। मूंखे हाणे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। मनुष्य कॾहिं ठहींदो आहे? असां जेको चऊं था मनुष्य अर्थात पंज तत्वनि जे शरीर में जॾहिं आत्मा हूंदी आहे तॾहिं त मनुष्य ठहींदो आहे न। जॾहिं आत्मा शरीर सां निकिरी वञे त उनखे असां डेड बॉडी चईंदा आहियूं। त जेसि ताईं हुन शरीर में आत्मा न आहे त शरीर बि कम जो न आहे, ऐं आत्मा बि बिना शरीर जे कम जी न आहे। त बाबा चए थो हाणे मां तव्हां मनुष्य आत्माउनि खे, बाबा कोई जानवरनि जी आत्माउनि खे नथो सम्झाए, बाबा मनुष्य आत्मा खे सम्झाइण आयो आहे। छो जी बाबा मनुष्य आत्माउनि जो पीउ आहे न। ये जानवर आदि त ठाहींदा रहंदा आहिनि, जीअं जीअं दुनिया में माण्हुनि जो स्वभाव संस्कार परिवर्तन थींदा आहिनि, विकार ईंदा रहंदा आहिनि, तीअं जीव जंतु जानवर बि परिवर्तन वधंदा वेंदा आहिनि। त हाणे मनुष्य आत्मा जो संस्कार जानवर मिसल थी विया आहिनि। सूरत बि मनुष्य जहिड़ी आहे, लेकिन सीरत संस्कार स्वभाव कहिड़ा थी विया आहिनि? जानवर जहिड़ा। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे वरी खां सुठा स्वभाव संस्कार सिखाइण आयो आहे, तव्हांखे वरी खां सम्झाणी ॾियण आयो आहे कि हे जीव जी आत्मा, तूं ख़ुदि खे पहचान ऐं पंहिंजे कर्मनि खे तूं ॾिस, ॿियनि खे न ॾिस। पहिरियों मां सॼो ॾींहुं छा थी सोचां, मां सॼो ॾींहुं छा थी करां, मुंहिंजो मन छा थो सोचे, मुंहिंजी बुद्धि कीअं कमु थी करे, मुंहिंजो संस्कार कीअं आहे। छो जी असांजे ई संस्कार स्वभाव सोचण सां असांजो घर थो ठहे। असां ॿारनि खे था चऊं, भई वॾा हूंदा आहिनि घर में, ॿार कुझु ग़लती कंदा आहिनि त पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, असां में कहिड़ी अहिड़ी ग़लती आहे, असां कहिड़ो अहिड़ो सोचियूं था छो जो असांजे ॿारनि में अहिड़ा संस्कार अचनि था। छो जी वॾनि जे सोचण सां ई घर जो वायुमंडल ठहींदो आहे न। त असां सॼो ॾींहुं छा था सोचूं, त तव्हांजी सोच सां घर जो वायुमंडल ओड़ो ई थो ठहे, पोइ ॿार बि ओड़ी, गृहस्थी बि ओड़ी थी थींदी वञे।
त पहिरियों असांखे सुधरणो आहे, हर हिक खे पंहिंजी सोच खे सुधारणो आहे। जॾहिं असांजी सोच सुधरंदी त ऑटोमेटिकली साम्हूं वारो सुधरी वेंदो। भले असां कंहिंखे मुख सां कुझु चऊं नथा, लेकिन सोचो त था न, तव्हांजी सोचण जा वाइब्रेशन्स हुन वटि वञनि था, ऐं तव्हां हुनखे कुझु चओ नथा, तव्हां त हुनखे कुझु बि न चयो, उल्टो सुल्टो ज़बरदस्ती तव्हांजे विचनि में गैप वधंदो थो वञे, दूरी ईंदी थी वञे, कड़ाहट वधंदी थी वञे, छो जी असांजे सोचण सां ओड़ो वायुमंडल थो ठहे, पोइ साम्हूं वारो बि ओड़ो ई थो सोचे। त बाबा चए थो हाणे इहे पको करे छॾियो कि मूंखे सभिनि खे सुठो, मूंखे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे, सुठो करिणो आहे। भले साम्हूं वारो तव्हांजो सुठो सम्झे नथो, लेकिन परमात्मा असांखे चए थी त असां परमात्मा जी आज्ञा त मञूं न। मूंखे पंहिंजे पीउ चयो अथई उहो तव्हांखे 10 ॻाल्हियूं ॾे, लेकिन तव्हां मुख सां मन सां कुझु बि हुनजे लाइ उल्टो न सोचिजो, तव्हां मूंखे ॿुधायो। इहे असांखे अभ्यास करण सां असांजी आदत पकी थींदी। ऐं अगरि हुन समय मां मुख सां मन सां हुनखे कुझु न चयो त मां हुन परमात्मा जी आज्ञा मञी, त जे भॻवान जी आज्ञा मञी हुन ते त कल्याण आपे ई थी वियो न। त बाबा चए थो हाणे सभिनि जे लाइ सुठो सोचो, मुख सां सुठो ॻाल्हायो, कर्म सुठा करो। छो जी जीअं असां धन जो हिकु हिकु रुपयो ध्यानु ॾींदा आहियूं न, भई असां हिकु हिकु रुपयो जमा कंदा आहियूं, उहे आत्मा जो धन छा आहे? सोचण, संकल्प शक्ति, समय, बोल, कर्म, असांजो संबंध संपर्क। असां कंहिंखे हिकु शब्द उल्टो सुल्टो थी चई छॾियो, अरे मां त बसि एतिरो ई त चयो त सही, लेकिन तव्हांजी आत्मा में इहे खज़ानो घटि थी वियो, मतिलबु तव्हांजी आत्मा में जो शक्ति भरी, तव्हां सुबुह जो पाठ करे, भक्ति करे, भॻवान खे यादि करे, एॾा व्रत रखी, उहो त हिकु शब्द ग़लति चइण सां जीअं त पंहिंजो धन ख़र्च करे छॾियो। तव्हां सॼो ॾींहुं उल्टो सुल्टो सोचो था त हिन सां आत्मा जी एनर्जी ख़तम थी थींदी वञे। त हाणे हिकु त सदा सुठो सोचो, ॿियो उहो ई सोचो, जेको कमु करो था हुनजे बारे में ई सोचो। रोटी था ठाहियूं त हुन समय ॿियूं ॻाल्हियूं न, पूरो अटेंशन ॾियणो आहे, हाणे मां रोटी थी ठाहियां त कुझु न सोचणो आहे, मूंखे परमात्मा जी यादि में रही करे रोटी ठाहिणी आहे। पोइ रोटी खाई करे ॿियो जेको कमु करणो अथव हुनजे बारे में सोचो, हुनजे बारे ईअं मन जे संकल्पनि ते ध्यानु ॾियो, पंहिंजे मुख जे बोल जे मथां ध्यानु ॾियो, पंहिंजे कर्मनि जे मथां ध्यानु ॾियो, पंहिंजे संबंध संपर्क जे मथां ध्यानु ॾियो। केरु बि अचे थो, केरु बि फोन करे थो, हुन सां एॾो टाइम वेस्ट था करूं, लेकिन हिन सां आत्मा जी एनर्जी ख़तम थी थी वञे। छो जी ॿियो जन्म कंहिंखे वठिणो आहे? आत्मा खे वठिणो आहे न। त हिन समय जॾहिं मां सुठो सोचंदमि, सुठो कर्म कंदमि, सुठो ॿियनि सां ॻाल्हाईंदमि, सुठी रीति व्यवहार कंदमि, त हीअ मां उन्हनि जी दुआयूं, पंहिंजो इहो जेको बि जमा करां थी कर्मनि सां, सुठो कर्म करे, सुठो ॻाल्हाए, इहो ई धन मां जॾहिं ॿियो शरीर वठंदमि त कमु ईंदो। छो जी इहो स्थूल धन त हिते ई रहिजी वेंदो, लेकिन मुंहिंजो सुठो ॻाल्हाइण, सुठो सोचणु, सुठो कर्म, सुठो संबंध व्यवहार सभिनि सां रखणु, इहे ई खज़ाने जे रूप में मां ॿिए जन्म में खणी वेंदमि। त बाबा चईंदा आहिनि हाणे आत्मा जे खज़ाने जेका इहा बोल, कर्म, सोचणु, समय, संबंध संपर्क आहे, गुण पंहिंजा, असां जेतिरा सुठा कर्म करे गुणनि जो दान ॾींदासीं ॿियनि खे, ओतिरो असांजी आत्मा में जमा थी वेंदो, असांजो भाग्य जमा थी वेंदो। त हाणे हिन रीति असांखे पंहिंजे हर कर्म जे मथां ध्यानु ॾेई करे अॻिले पंहिंजे अॻियां जे जन्मनि जे लाइ बि जमा करिणो आहे, वेस्ट न करो हाणे कुझु बि। अच्छा, मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे
याद और सेवा द्वारा पंहिंजे भाग्य जी रेखा श्रेष्ठ से श्रेष्ठ ठाहिण वारा भाग्यवान आत्मा ठहो। बाबा चए थो ब्राह्मण जी जन्म पत्री में टई काल सुठे ते सुठा हूंदा आहिनि। जो थियो उहो बि सुठो, जो थिए थो उहो बि सुठो, जो थींदो उहो ॾाढो ई सुठो थींदो। सदा इहे सोचो, तॾहिं तव्हांजे मस्तक ते श्रेष्ठ तकदीर जी लकीर खिचजी वेंदी। हाणे कर्म कंदे बाप खे यादि करो। जीअं आत्मा में शरीर आई, जीअं शरीर में आत्मा आई सी, उहो ई मां आत्मा सदा परमात्मा सां गॾा। इहे बि सदा पको करे छॾियो, पंहिंजी नेचुरल नेचर ठाहे छॾियो। भाग्य विधाता बाप सां गॾु मां हर कर्म करां थी त ऑटोमेटिकली मुंहिंजे अॻियां जो जीवन जो भाग्य ऊंचो थी वेंदो। स्लोगन आहे संतुष्टता जी सीट ते वेही करे परिस्थितियुनि जो खेल ॾिसण ई संतुष्ट मणी ठहिणो। हाणे पहिरियों त सदा ये यादि रखो कि मां संतुष्ट आत्मा आहियां। जीअं डॉक्टर खे यादि रहंदो न मां डॉक्टर आहियां, मां हिनजी मां आहियां, हिनजो पीउ आहियां, हिनजी भेण आहियां, बार बार यादि थोरी ॾियाराइणो पवंदो। ईअं ई हाणे मूंखे छा सदा यादि रखिणो, मां संतुष्ट आत्मा आहियां। पोइ संतुष्ट आत्मा असांजे जीवन में कोई भी ॻाल्हि अचे, लेकिन सदा मां ये यादि रखां मां संतुष्ट आत्मा, त उन ॻाल्हि में बि मूंखे कोई न कोई अहिड़ी ॻाल्हि सम्झ में ज़रूरु ईंदी जंहिंसां मां पंहिंजी संतुष्टता जी सीट ते सदा सेट रहां। पोइ हिन सां मां छा ठही वेंदमि, संतुष्ट मणी ठही वेंदमि।